बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाजरीन, हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु सयाफ़ाम हबशी हो, मगर इस्लाम संदस सीरत के नूरानी बनाए छॾियो हो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहब्बत संदस दिल में घर करे चुकी हुई, तंहिं करे हर वक्त संदस गुण वेठो ॻाईंदो हो। इन्हीअ ते संदस आका जेको यहूदी हुयो उहो ॾाढो चिड़ंदो हो ऐं खारूं खाईंदो हो, खेसि सख़्त तकलीफ़ूं ॾींदो हो, जहिड़ो क गरम वारीअ ते उघाड़े बदन लेटाइण, कंडन वारनि शुमकुन सां मारण वग़ैरह वग़ैरह। पाण सख़्तियूं सहंदो हो, मगर अहद अहद चवण खां चुप न कंदो हो। हिक ॾींहुं हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो गुज़र उन तरफ़ खां थियो। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आया ऐं खेसि चयाऊं त दोस्त, महबूब खे दिल में यादि कर त जीअं तकलीफ़ खां त छुटी। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु मञियो त अॻिते ज़ब्त खां कमु वठंदुसि, मगर जॾहिं इश्क जो ग़लबो थियुसि तॾहिं मौज ऐं मस्तीअ में अची वरी अहद अहद चवण लॻो। चए त इज़हारे इश्क़ हबीब खां मुंहिंजी ज़ुबान रोकजी नथी सघे, भले सख़्तियुनि में मरी छो न वञा। या इलाही, मूं जो तुंहिंजे महबूब नाले जो विर्द पढ़णु शुरू कयो आहे उहो जारी रखंदुसि। जॾहिं संदसि ज़ालिम मालिक इहे लफ़्ज़ ॿुधा तॾहिं वरी मथसि सज़ाऊं शुरू कयाईं। सिद्दीक़ अकबर वरी खेसि मिलण आयो, ॾिठईं त हीउ हबीब ख़ुदा जो आशिक़ साॻी तरह अज़ाब में गिरफ़्तार आहे। संदसि दिल में तड़प पैदा थी फ़ौरन बिलाल जे आका वटि वियो ऐं उनखे चयाईं त ही कारो ग़ुलाम तुंहिंजे कम जो न आहे, तूं इहो मूंखे ॾे। इन्हीअ जे एवज़ मुंहिंजो हिकु भूरो गोरो ग़ुलाम वठी अचु। हुन संगदिल चयो त कुझु रुपया ॾे। हज़रत सिद्दीक़ अकबर उहो बि क़बूल कयो। हज़रत सिद्दीक़ अकबर घर ईंदे ई हिकु ख़ूबसूरत ग़ुलाम ऐं नक़द पैसा खणी यहूदी वटि वियो ऐं हज़रत बिलाल खे ख़रीद करे पाण वटि आंदाईं। जॾहिं सौदो थी चुको तॾहिं यहूदी टहक ॾियण लॻो। हज़रत सिद्दीक़ अकबर खांसि टहकनि ॾियण जो सबबु पुछो। उन ते हू वरी टहक ॾियण लॻो त तो जहिड़ो मोढ़ल ख़रीदार बि को हूंदो जो हिकु कारे कोझे बाने जे एवज़ हिकु ख़ूबसूरत ग़ुलाम बि ॾे ऐं उल्टो पैसा बि ॾे। तौरेत जो कसम अथमि त जेकॾहिं तूं एतिरी तकड़ न करी हां त बिलाल तोखे मुफ़्त में ॾियां हा, पाण खे हिन खां आज़ादु कयां हा। हज़रत सिद्दीक़ अकबर चयो त तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी नज़र में हिन रोशन दिल बिलाल जी क़ीमत ऐं क़दुरु छा आहे। अड़े ही त दुनिया भर जी दौलत खां ज़्यादा क़ीमती आहे, छाकाणि त हिन जे दिल में सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आहे। तूं अंधो आहीं, तो हिन जो क़दुरु न ॼातो। जेकॾहिं तूं थोरी पकाई करी हां त मां पंहिंजो सारो माल मताउ तोखे ॾेई बि बिलाल खे ख़रीद करियां हा। ऐं बदबख़्त शख़्स, तूं पंहिंजी बदनसीबीअ ते मातम कर। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत अक़दस में वठी आयो। हबीब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ख़ुशामदीद। हज़रत बिलाल पंहिंजे महबूब जो आवाज़ ॿुधी बेख़ुदी खां किरी पियो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेसि आगोश रहमत में कयो ऐं ॿिन्ही जहाननि जे नेमतुनि सां खेसि मालामाल कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत जे तुफ़ैल हिकु हबशी ग़ुलाम अहरार जहान जो सरदार बणिजी वियो। जेको बि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत रखंदो सो दीन ऐं दुनिया में सरफराज़ ऐं मुमताज़ रहंदो। करे अदना के आला थी मोहब्बत मीर मुरसल जी, तॾहिं ऐं दिल सदाईं रख तूं उल्फत मीर मुरसल जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक असांजे दिल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत खे जाॻाए। आमीन। दोस्तो, वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।